बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तू हबीब, तू तबीब, तू दर्द जी दवा, जानिब मुझे जिय में आज़ार जा अनवा, साहिब ॾे शफ़ा मियां मरीज़नि खे। अस्सलामु अलैकुम व्यूवर्स, आऊं आवां जी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम सां खणी आऊं मौजूद आहियां सुबुह मेहरान। खोड़ सारियूं दुआऊं हिन अंगण ते अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। उमेद रखां थी त बिल्कुलु ठीकु हूंदव। कल्ह जो ॾींहुं आऊं हिन मंच ते मौजूदु कोन हुयसि ऐं प्रोग्राम इन द रिपीटेशन हलियो। समटाइम्स ईअं बि थींदो आहे त कॾहिं कॾहिं माण्हू जी प्रेज़ेंस कोन हूंदी आहे ऐं पोइ वरी ॿिए ॾींहं ते जॾहिं प्रोग्राम कंडक्ट कंदा आहियूं त हिकु नई स्पिरिट ऐं नओं जोश जज़्बो ऐं कोशिशि हूंदी आहे त जेको बि टॉपिक हुजे, असां जिन अंगण ते जेके बि महिमान हुजनि त असां एक्यूरेटली ॻाल्हियूं करे सघूं, सही ॻाल्हियूं करे सघूं ऐं यूज़फुल ॻाल्हियूं करे सघूं। अवां सभिनीनि खे ख़बर आहे त ही जेको टाइम आहे क्लाइमेट चेंज जेकॾहिं ॻाल्हि कजे त ॾाढो इहो बि हिकिड़ो वॾो टॉपिक आहे। इन ते बि ॻाल्हाईंदासीं त असांखे पूरो प्रोग्राम जो जेकॾहिं टाइम मिले तॾहिं बि मां सम्झां थी त इहो बि टाइम असांजे लाइ ॾाढो लिमिटेड आहे। जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं पंहिंजे मुआशिरे जी, पंहिंजे आस पास जी ॻाल्हि कयूं, पंहिंजे पाड़े जी ॻाल्हि कयूं, पंहिंजे घर जी ॻाल्हि कयूं, सिहत जी ॻाल्हि कयूं, हेल्दी इन्वायरमेंट जी ॻाल्हि कयूं, हेल्दी एक्टिविटीज़ जी ॻाल्हि कयूं, तॾहिं बि मां सम्झां थी त इहो ॾाढो वॾो टॉपिक आहे। इन जे लाइ बि असांखे चङो वक़्तु खपे ऐं हीउ प्रोग्राम जो जेको टाइम आहे, इन प्रोग्राम में असां कोशिशि कंदासीं त इन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि खे असां रखी सघूं। हेल्दी इन्वायरमेंट मां सम्झां थी हर जानदार जी ज़रूरत आहे ऐं इन्वायरमेंट यानी माहौल खे कीअं पाण बहितर बणाए सघूं था, कीअं पाण सुठो बणाए सघूं था, त इन में हमेशह मां ईअं सम्झंदी आहियां त इंडिविजुअल रोल यानी तव्हांजो हिकु फ़र्द जो रोल काउंट थींदो आहे। अव्हां घर में 10 भाती आहियो त 10 भाती पंहिंजे पंहिंजे तरफ़ खां इनपुट जॾहिं विझंदा, कोशिशि कंदा त घर जो माहौल सुठो थींदो, तव्हांजो घर ख़ूबसूरत हूंदो, तव्हांजे घर जी रौनक सुठी हूंदी, तव्हांजो घर हेल्दी हूंदो, तव्हांजी हेल्दी फैमिली हूंदी ऐं तव्हांजी फैमिली डिस्ट्रॉइड फैमिली कोन हूंदी, डिस्टर्ब्ड फैमिली कोन हूंदी। यानी त हर कंहिंजो इनपुट ॾाढो ज़रूरी हूंदो आहे, सहकार ज़रूरी हूंदो आहे ऐं ज़रूरी हूंदो आहे त पाण मिली जुली ऐं हिकु फ़ैसिले ते पाण लबैक चऊं ऐं पंहिंजे घर जे माहौल खे सुठो रखूं। मां सम्झां थी त ईअं ई इन ई तरीक़े सां इहे रूल्स पाड़े ते बि अप्लाई थींदा आहिनि। सॼो जेको असांजो पाड़ो हूंदो आहे, जेके असांजा नेबरहुड हूंदा आहिनि, पाण मिली करे पंहिंजे पाड़े खे बहितर बणाए सघूं था। वरी ईअं ई इहे ई रूल्स अॻियां पंहिंजी सोसाइटी में फॉलो थींदा आहिनि। चवंदा आहिनि त हिकु जेका काठी हूंदी आहे, इहो मिसाल हालांकि त पुराणो आहे पर मूंखे ॾाढो वणंदो आहे, हिकु जेका काठी हूंदी आहे हुनखे अगरि तव्हां टोड़ींदव त आसानी सां टुटी वेंदी। इहा स्टोरी बि आहे ऐं ॾाढी सुठी काइंड ऑफ इंट्रस्टिंग इहा स्टोरी आहे। जॾहिं ॿारनि खे ॿुधाई वेंदी आहे त मूंखे ॾाढी वणंदी आहे। ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त पाण सभु मतिलबु एडल्ट पाण वॾनि खे बि स्टोरीज़ वणंदियूं आहिनि, उन्हनि स्टोरीज़ जा लेसन्स वणंदा आहिनि। वरी जेकॾहिं भरी काठियुनि जी आहे हुनखे गॾु टोड़ियो त कोन टुटंदी आहे, यानी ॿधी में ताक़त आहे। इहा त हिकु माना एक्सेप्टेबल ॻाल्हि आहे। सो जेकॾहिं पाण हिकु आवाज़ थी ऐं हिकु फ़ैसिले ते पाण लबैक चई पंहिंजे माहौल खे सुधारण जे लाइ कुझु इक़दामात कंदासीं, खणंदासीं कुझु क़दम, त मुंहिंजे ख़्याल सां ही असांजो जेको माहौल आहे इन में सुधारो ज़रूरु पैदा थींदो। ॻोठ बहितर हुजनि ऐं ॻोठनि जी तालीम सुठी हुजे, सिहत जा मर्कज़ सुठा हुजनि ऐं हर माण्हू जो इहो हक़ बि आहे। ॻोठ मां सम्झां थी त असांजे लाइ ॾाढो हिकिड़ो सुठो, यानी हिकिड़ो को सुठो पॉइंट क्लिक कजे न, मां सम्झां थी त ॻोठ जी ज़िंदगी ॾाढी बहितर आहे शहर जी ज़िंदगीअ खां बनिस्बत। शहर जी ज़िंदगी, ॻोठ जी ज़िंदगी मूंखे वणंदी आहे। ॻोठ जी सफ़ाई, ॻोठ जो माहौल, ॻोठ जी तालीम ऐं ॻोठ जा इदारा मुंहिंजे ख़्याल सां ॾाढा मज़बूत हुजणु खपनि। उन खां अलावा हिन वक़्तु जेको आहे सो इन्फेक्शन तमामु घणो हले पियो अखियुनि जो। अच्छा, हुनजा मुख़्तलिफ़ 3 नाला आहिनि। हिकिड़ो त अंग्रेज़ीअ में चयो वञे थो कंजक्टिवाइटिस इन्फेक्शन, ऐं उन खां वरी अलावा जेकॾहिं उर्दू में ॻाल्हि कयां आशूबी चशम इन इन्फेक्शन खे चयो वञे थो, ऐं पिंक आई इन्फेक्शन ॾाढो मशहूरु आहे, ईज़ी बि लॻे थो पिंक आई इन्फेक्शन चवणु। हाणे असांजे अंगण ते जेके अॼु महिमान मौजूदु आहिनि उन्हनि सां इन हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर जेतिरी मुंहिंजी नॉलेज में ॻाल्हि ॿोल आहे, जेका मूं ॿुधी आहे, एक्सपर्ट्स जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि त पोइ उहे ॻाल्हियूं 2-3 मुंहिंजे माइंड में आहिनि जेके मां तव्हां सां शेयर कंदमि। छाकाणि त आउं डॉक्टर त आहियां कोन, पर जेका एक्यूरेट ॻाल्हि आहे उहा ज़रूरु शेयर कंदसि जेका मुंहिंजी नॉलेज में आहे। त अखियुनि खे तव्हां बार बार पंहिंजे हथ सां टच न कयो, अखियुनि खे तव्हां न महिटियो, ऐं
जॾहिं अखियुनि मां पाणी अचे थो त पोइ तव्हां टिश्यू पेपर जो इस्तेमालु करियो, छाकाणि त असांखे एक्सपर्ट्स ॿुधाइनि था त जॾहिं तव्हांजे अखियुनि मां उहो पाणी अचे थो, तव्हां हथु लाहियो था, वरी ॿियनि शयुनि खे जॾहिं तव्हां टच करियो था त ईअं इहो इन्फेक्शन फैलिजे थो। ऐं ॿी ॻाल्हि इम्पॉर्टेंट ॻाल्हि, अहम ॻाल्हि त जीअं जीअं मौसम चेंज थींदी, मींहं वसंदा ऐं मौसम चेंज थियणु शुरू थींदी त इहो इन्फेक्शन बि ख़तमु थी वेंदो। ऐं हा, जेके जिन खे इन्फेक्शन थियो आहे, वेठी आहियां, ॻाल्हि ॿोल थी आहे त ॾाढो पेनफुल आहे, अखियुनि में सूरु तमामु घणो थिए थो, इरिटेशन तमामु घणी थिए थी ऐं फीवर बि थी वञे थो। पर हा, तव्हां केयर कयो ऐं ड्रॉप्स तव्हां यूज़ करियो, थधे पाणी सां अखियुनि खे धोयो। सो वधीक डिस्कस असांजा आयल जेके मुआज़िज़ महिमान आहिनि उन्हनि सां असां कंदासीं। अव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिन अङण ते डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब मौजूदु आहिनि ऐं प्रोफेसर डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब इसरा यूनिवर्सिटी में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदा आहिनि। सर्जन खे आऊं भली कार चवां थी। अस्सलामुअलैकुम। जी वालेकुम अस्सलाम। तव्हांखे ऐं मेरान जा जेके असांजा व्यूअर्स आहिनि या ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे बि असांजो सुबुह जो सलाम। ऐं मेरान अखर जॾहिं बि असां ॿुधंदा आहियूं त लॻंदो आहे सॼी सिंध असांजे अॻियां साम्हूं आहे। वरी अव्हांजे प्रोग्राम जी सेटिंग गुल फुल ऐं उन में जेको अंदाज़ आहे, ऐं सम्झां थो त वाक़ई हिकिड़ी इहा सिंध जी सुबुह असांखे लॻंदी आहे। पंहिंजे घरनि में, पंहिंजे ऑफिसनि में शौक़ सां असां ही प्रोग्राम ॾिसंदा आहियूं। वरी जॾहिं हिते शरीक थींदा आहियूं त उनजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो लुत्फ़ु आहे, पंहिंजी सम्झ आहे। तव्हां सदाईं हिन प्रोग्राम में ॾाढा माण्हू ऐं हर फील्ड जा माण्हू सॼा आहिनि। सो आउं सम्झां थो त ही हिकिड़ो तालीमी ऐं तफ़री गॾियल हिकिड़ो प्रोग्राम जी। हमेशह मूंखे ईअं बि लॻंदो आहे अव्हांजी प्रेज़ेंस वैल्यूएबल यकीनन रहंदी आहे हिन प्रोग्राम जे लाइ। ॾाढो कंपोज़्ड ॻाल्हाईंदा आहियो अव्हां, ऐं जॾहिं बि ॻाल्हाईंदा आहियो त सिखण जे लाइ मूंखे स्पेशली तमामु घणो कुझु मिलंदो आहे, छाकाणि त अव्हांजी हिकु अलॻि फील्ड आहे ऐं अव्हांजे नॉलेज में जेके शयूं आहिनि या अव्हांजी स्टडी में जेकी कुझु आहे उहो असांजी स्टडी में कोन आहे। सो इहो बि मेन रीज़न आहे त घणो कुझु सिखण जे लाइ मिलंदो आहे। कंजक्टिवाइटिस इन्फेक्शन, पिंक आई इन्फेक्शन, सो सर इन हवाले सां कीअं ॼाण ॾींदव? इहो बि हिकिड़ो सिहत जो मसाइलो आहे। ऐं जॾहिं बि असां सिहत जी ॻाल्हि कयूं था त उन में चाहे अखियूं हुजनि, कन हुजे, चमड़ी हुजे, तव्हां माहौल जी हींअर ॻाल्हि कई, तव्हां पाणी हुजे, तव्हांजी न्यूट्रिशन हुजे, पर अखियुनि जो हमेशह दुनिया में हिकिड़ो सेंसिटिव ऐं इंतिहाई हिकिड़ी ख़ूबसूरत मंज़र वारी शइ महसूसु थींदी आहे। ऐं अखियुनि जी जेका इंसान सां ऐं माहौल सां जेका ॾिसण जी कुदरत हिकिड़ी कुवत अता कई आहे, ऐं सम्झां थो हिकिड़ी वॾे खां वॾी नेमत आहे अखियुनि जे लाइ। ऐं असांजे लिटरेचर में, शाइरी में, कहाणियुनि में, ऐं असां बि जॾहिं अखियुनि जा लेक्चर ॿुधंदा हुआसीं, अखियुनि जी अस्पताल में वञी जॾहिं वरी ॾिसंदा हुआसीं त ईअं लॻंदो त ॿियूं बीमारियूं आहिनि ई कोन, सभु अखियुनि जूं बीमारियूं हिते अची गॾिजियूं आहिनि। त तव्हां जंहिं बीमारी जी ॻाल्हि कई उहो बि अखियुनि जो हिकिड़ो इन्फेक्शन आहे, कंजक्टिवाइटिस हुनखे चइजे थो। कंजक्टिवा जो मतिलबु आहे जेको असांजी अखियुनि जी हिकिड़ी आहे असां वटि कार्निया, जेको ही कारो तारो आहे, ऐं कंजक्टिवा उन जे चौधारी जेको गोल अछो परदो आहे, उन में जॾहिं इहो वायरस या को इन्फेक्शन थींदो आहे त असां उनखे कंजक्टिवाइटिस चवंदा आहियूं। इन में माण्हू जी नज़र ते एतिरो असरु कोन पवंदो आहे, पर जेका क्वालिटी ऑफ लाइफ आहे, कमु आहे, पढ़णु लिखणु आहे, प्रोफेशनल जॉब्स आहिनि, ऐं हिकिड़ी ज़िंदगी जी हिकिड़ी तकलीफ़ महसूसु थींदी आहे। ऐं ख़ासि तौर ते ॻाढ़ियुनि अखियुनि थियण सां माण्हू थोरो एडजस्टमेंट मुआशिरे में बि थोरो मुश्किल थींदो आहे। पंहिंजी ऑफिस में तव्हांखे या ऐनक जो इस्तेमालु करिणो थो पवे, या इवन तव्हां जेकॾहिं टीचर आहियो त तव्हां क्लास वठंदे बि तव्हांखे थोरो मुश्किल थिए थो बोर्ड ते ॾिसणु करणु। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां ॿुधाए त इहो कम्यूनिकेबल डिज़ीज़ आहे या विचड़ंदड़ बीमारी आहे। ऐं उहा को डायरेक्ट अख खां ॿी अख ताईं कोन थी पहुचे, पर जीअं तव्हां ॿुधायो त अखि मञा पाणी आयो, तव्हां कंहिं कपिड़े टिशू सां या पंहिंजे हथ सां उन खे साफ़ु करण जी कोशिशि कई, उहो वरी कंहिं ॿिए कपिड़े खे या ॿिए माण्हू खे जेकॾहिं उहो पहुचे थो, ख़ासि तौर ते घरनि में असांजूं इलाही सारियूं शयूं हिक ॿिए सां मिलंदियूं रहनि थियूं,
त ऐं जेकॾहिं तव्हां कंहिं प्रोफेशन में जायो त उते बि टेबल ते बि इलाही शयूं पियूं आहिनि। तव्हां हाणे अखि साफ़ु कई, वरी को कागज़ खयों, को टिशू पेपर खयों, को कलम खयों, वरी ॿिए उन सां उन ॻाल्हि खे, ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं शागिर्दनि जूं इहे कापियूं किताब ऐं स्कूलनि में जेको वेहण जो तव्हां ॾिठो आहे ॿाराड़ी में त हिकिड़ो बिल्कुलु अहिड़ी जॻह आहे जो बेंच ते 3-3 4-4 5-5 ॿार वेठा आहिनि थिया। सही पिया चओ, त बिल्कुलु। अहिड़े नमूने सां इहो इन्फेक्शन कराची शहर में तमामु घणो हाणे जाम रिपोर्ट शोरो ताईं थियो अची आहे, चुको आहे सर। पर हाणे इहो सीज़नल बिल्कुलु डिज़ीज़ आहे बिल्कुलु ऐं बिल्कुलु वायरल डिज़ीज़ आहे ऐं इन खे वायरल कंजक्टिवाइटिस बि चवंदा आहिनि। वायरल। त उन जो एहतियात जे लाइ त तव्हां मुंहिंजे ख़्याल में काफ़ी मालूमात ॾिनी आहे, पर हैंड वॉशिंग एंड हैंड हाइजीन, यानी जेॾी महिल मौक़ो मिले त उन वक़्तु तव्हां पंहिंजे हथनि खे साफ़ु कयो ऐं जेका हाइजीन आहे, चाहे उहो तव्हांजो कपिड़ो हुजे, चाहे उहो तव्हांजो को थेलो हुजे। अॼुकल्ह कंप्यूटर जो तमामु घणो इस्तेमालु थिए थो, त उन जे लाइ बि तव्हांखे कुझु शयूं तारूं उन्हनि खे हथु लॻाइणा था पवनि, त कोशिशि करे हैंड वॉशिंग जेकॾहिं उहा न आहे त हैंड सैनिटाइज़र। जी जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं उन खां अलावा नंढड़ा ॿार, कुझु नंढड़ा ॿार बि मूं ॾिठा आहिनि जंहिंजूं अखियूं सफ़ा ॻाढ़ियूं, ऐं ॿारड़ा बि इन इन्फेक्शन में वरिता पिया आहिनि। ऐं मुश्किल हूंदो आहे नंढड़नि ॿारनि खे संभालणु जॾहिं अखियुनि में प्रॉब्लम थिए। सो कोशिशि करियो त जीअं त असां वटि डॉक्टर साहब मौजूदु आहिनि ऐं उन्हनि अव्हां साण शेयर बि कयो आहे, त कोशिशि कयो त पंहिंजा हथ वॉश कयो, सैनिटाइज़ कयो। ऐं उन खां पोइ आम घर जी रूटीन कमकार लाज़िम आहिनि। अव्हां न चाहे करे बि यकीननि चाहींदव त उन्हनि कमनि खे असां टाइम ॾियूं। सो चवंदा आहिनि त एहतियात इलाज खां बहितर आहे। सो एहतियात जेकॾहिं पाण कंदासीं त पोइ मुमकिन आहे त पाण हिन इन्फेक्शन खां बची सघूं था। अच्छा, उन खां अलावा मूं ॻाल्हि कई असांजे माहौल जी। माहौल बहितर हुअणु केतिरो ज़रूरी आहे, घर खां शुरूआति कंदासीं ऐं उन खां पोइ वरी पंहिंजे मुआशिरे ते ईंदासीं। माहौल त तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो अहिड़ो अखर आहे जंहिंजो न किथे शुरूआति जी ख़बर थी पवे, न किथे ख़तमु थियण जी ख़बर थी पवे। तव्हां ज़मीन खे बि माहौल चई सघो था, तव्हां जेका हवा इर्द गिर्द आहे उनखे बि माहौल चई सघो था, तव्हांजा वण टिण आहिनि, तव्हांजो बिल्ट एनवायरमेंट जंहिंमें तव्हांजा घर अची था वञनि, ऐं सोशल एनवायरमेंट जंहिंमें इंसान अची था वञनि ऐं ॿिया जानदार बि अची था वञनि हलिया। त एनवायरमेंट जो मतिलबु आहे जीअं तव्हां ॿुधायो माहौल या आसो पासो या सराउंडिंग, पर उहो कंहिं नंढी जॻह जो बि थी सघे थो ऐं उन सां उहो वॾी जॻह जो बि थी सघे थो। ऐं उन में असांजूं मौसमूं वॾो रोल अदा कनि थियूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे त मौसमूं बिल्कुलु कुदरत वारे असांजी सिंध में त 4 मौसमूं जेके आहिनि से बाक़ाइदे सां, यूरोप में त घणो करे सर्दी रहे थी, अफ्रीका में वरी गर्मी रहे थी, पर असां वटि हर 3-4 महीने मौसम चेंज थिए थी। हाणे असां सरो जी मौसम खां सर्दी जी मौसम ॾांहुं वञूं पिया, त उन सां रिलेटेड जेके असांजूं बीमारियूं आहिनि या सिहत जा मसइला आहिनि उन्हनि खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। ऐं असांजे डॉक्टरनि खे बि घुरिजे त हू पंहिंजे वॾे इल्म ते पढ़ण खां पोइ भरवसो न कनि, पर जीअं जदीद डिजिटल टेक्नोलॉजी आहे उन में इलाही सारो इल्मु मौजूदु आहे, उन वटि मोबाइल फ़ोनूं कंप्यूटर इंटरनेट आहिनि, त उते पंहिंजे नॉलेज खे रिफ्रेश जेको आहे सो उहो कनि। त जेके मौसमी बीमारियूं आहिनि उन्हनि जे लाइ त असांजे किताबनि मंझि बि आहे त जेके वॾा डॉक्टर हुआ, चाहे उहे यूनान जा हुआ, चाहे उहे रोम जा हुआ, चाहे हिते मिस्र जा हुआ, हिते आहे, हू हमेशह मौसम जे मुताबिक़ बीमारियुनि खे ॾिसण जी कोशिशि कंदा। अच्छा सर, इंटरप्ट करियां पई छो त ॻाल्हि तवील थिए पई, वरी वधीक पाण कंटिन्यू करियूं था। वक़्तु साही जो थी वियो आहे। व्यूअर्स, असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं, अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान।
सभिनी ॾिसंदड़नि खे ऐं ॿीहर भलीकार चवां थी जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में यकीनन टेलीविज़न स्क्रीन जे अॻियां ई मौजूदु हूंदो। प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हले पियो ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हली रहियो आहे। अनाउंस हिकु दफ़ो ज़रूरु कंदसि, अनाउंस करणु बहितरु लॻंदो आहे। 022210285 डायल कजो, प्रोग्राम में शामिलु थिजो ऐं जेकॾहिं इन इन्फेक्शन जे वर मां चढ़ी विया आहियो त पोइ सजेशन्स खोड़ सारियूं अव्हां जे लाइ आहिनि। इन्फेक्शन कहिड़ो, ब्रेक खां पोइ आया आहियूं त थोरो डिस्क्राइब करे वठां। अखियुनि जी जेका हींअर ही जेको वायरल इन्फेक्शन तमामु घणो हले पियो त उन हवाले सां ॻाल्हि ॿोल हिन प्रोग्राम में हले पई ऐं हिन वक़्तु असां डिस्कस करे रहिया आहियूं इर्द गिर्द जो माहौल ऐं उनखे कीअं बहितरु बणाइजो। सुज़र आऊं त इंटरप्ट करे चुकसि, चाहींदसि त तव्हां उतां खां ई कंटिन्यू करियो। मौसम जी असां ॻाल्हि पे कई त जेका वॾे खां वॾो एनवायरमेंट असांजो आहे एयर ऐं उन खां पोइ उन जे अंदरि मौसमूं जेके हवा सां ई लाॻापियल आहिनि। हवा जेकॾहिं गरम थी त उनखे असां गर्मी जी मौसम चऊं था, वरी जेकॾहिं उनजो टेम्परेचर घटि थियो त उनखे असां सर्दी जी मौसम चऊं था। ऐं हवा जिते किथे आहे तव्हांखे ख़बर आहे त चाहे समुंड हुजनि, चाहे पहाड़ हुजनि, चाहे हीअ तव्हांजो स्टूडियो हुजे, ऐं हवा खां सवाइ त ज़िंदगी आई कोन्हे। सो उन मौसम जी तब्दीली जे मुताबिक़ असांखे जेके असांजा ॿाहिराड़ी जा GPs या जनरल प्रैक्टिशनर्स आहिनि, BHU जा डॉक्टर्स आहिनि, या असांजे जेके शागिर्द आहिनि ऐं इवन जेके हेल्थ जो ॿियो अमलो बि आहे त सर्दी शुरू थियण सां जेका सभ खां घणी जेका असांखे हिकिड़ो त इहो अखियुनि वारो तव्हां ज़िक्र कयो जंहिंखे असां वायरल डिज़ीज़िस चऊं था, उहे वधनि थियूं। ऐं वायरस त अॼुकल्ह आम शागिर्द ऐं ॿार बि सम्झे थो, पर थी सघे थो ॿाराड़ी जा माण्हू न बि सम्झनि त इहो अखियुनि सां त ॾिसण में कोन ईंदो। इन जे लाइ खूरदबीनी या लेबॉरेटरी जी का शइ हूंदी, उन में असां उनखे ॾिसी सघूं था। उहो बि आम खूरदबीनियूं जेके असांजे अस्पतालनि में रखियल आहिनि उन सां कोन ॾिसण में ईंदो, पर इहे वायरल इन्फेक्शन जेके आहिनि से सर्दी जी मौसम में वधनि। इन्हनि जी का ख़ासि दवा कोन्हे। एंटीवायरल कुझु ड्रग्स आहिनि, पर उहे महांगियूं आहिनि, उहे वॾनि डॉक्टरनि वॾनि अस्पतालनि खां सवाइ मिलंदियूं बि कोन ऐं उहे ईअं इस्तेमालु बि नथियूं करे सघजनि। ॾाढी इम्पोर्टेंट सर, तव्हां इन पॉइंट खे सही बहितर क्लिक कयो आहे। मां कल्ह कुझु स्टेटस ॾिठा पे, चेक कयो पे, ऑब्वियसली पाण सभु सोशल मीडिया यूज़ कंदड़ आहियूं त स्क्रोलिंग कंदे मूं पढ़ियो त पंजाब में इहे केसिस थिया आहिनि ग़लति इंजेक्शन्स वठण सां अखियुनि जो नूर ख़तमु थियो आहे। सो जेकॾहिं तव्हां इन वायरल इन्फेक्शन जे वर चढ़ी विया आहियो त तव्हां ड्रॉप्स वठो। डॉक्टर्स ड्रॉप्स रिकमेंड कनि पिया ऐं अखियुनि खे मुंहिंजे ख़्याल सां वॉश करणु बहितरु रहंदो, इंजेक्शन लॻाइण खां बहितरु आहे। जी सर, प्लीज़ तव्हां इन ते थोरो जेकॾहिं रोशनी विझंदव त बहितरु रहंदो। न बिल्कुलु। हिकिड़ो त इहो जेको पंजाब में अख़बारनि में जेका रिपोर्ट थी आहे उहो ज़्यादातर हुआ शुगर जा या डायबिटीज़ जा मरीज़ ऐं उन्हनि जे अखियुनि जी नज़र जो मामिलो हो। ऐं का दवा जेका आहे उहो इंजेक्शन उन्हनि खे लॻायो वियो आहे ऐं कोई 60 खनि मरीज़नि जी नज़र ते उनजो असरु पियो आहे। अख़बारनि में बि आहे। पर हाणे इहे जेके असांजे हेल्थ जा मसइला आहिनि उन्हनि जी ज़िमेवारी जेके असांजे सिहत जे शोबे जा सरबराह आहिनि, अस्पतालनि जा सरबराह आहिनि, डॉक्टर्स आहिनि, उन्हनि जूं तंज़ीमूं आहिनि, उहे हमेशह इन्हनि शयुनि खे जेके असां मेडिकल एरर चऊं था या जंहिंखे इरेशनल यूज़ ऑफ ड्रग्स या वरी स्प्यूरियस ड्रग्स यानी मिलावट वारियूं दवाऊं जेके आहिनि उहे नाला ऐं लेबल त लॻल था हुजनि। इन सभिनी जी हिकिड़ी पूरी जेका आहे सा इदारा बि मौजूदु आहिनि। असां उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं ख़ासि तौर ते जेके अखियुनि जा माहिर डॉक्टर्स आहिनि उहे बि इन ते वधीक रोशनी विझनि त इहे मामला ऐं कंहिंजे हिकिड़े माण्हू जी नज़र वञणु को ज़िंदगी जे लाइ हिकिड़ो अंधारो आहे, मुआशिरे जे लाइ हिकिड़ो वॾो। तंहिंजे करे असां उन्हनि मरीज़नि जी बि हमदर्दी कयूं था ऐं जेको उन्हनि जे इलाज जा बाक़ी जेके सहूलियतूं आहिनि उहे हुकूमत खे वधि मां वधि ॾियणु घुरिजनि ऐं ग़लति इलाज करण वारनि डॉक्टरनि खे ऐं जेके अहिड़ियूं दवाऊं ठाहिण वारा आहिनि उन्हनि जे लाइ जेको मुल्क जो कानून आहे उन ते अमल दरामद करणु ज़रूरी आहे। हाणे अचूं था त सीज़न सां गॾु जेके ॿियूं बीमारियूं आहिनि अखियुनि खां सवाइ उन मंझि थधि ऐं ज़ुकाम हिकिड़ो अहिड़ो आहे जेको
तक़रीबन हर माण्हू खे कंहिं न कंहिं सूरत में इन सर्दी में अचे हाँ थो। फेस करणो पवे थो बिल्कुलु। हाणे थधि असां वटि उन खे कॉमन कोल्ड था चवनि अंग्रेज़ी में, ऐं उर्दू सिंधी में मुझे ठंड लगी है, मूंखे थधि लगी वई आहे सही पिया हली। चओ, सही इहा पिया चओ। थोरी हल्की बीमारी आहे, पर उन लाइ मूं अॼु स्टेटिक्स ॾिठो पिए त तक़रीबन 200 वायरस आहिनि जेका इहा करे सघनि था। सही 200 वायरस 200 आहिनि। वायरस। ठीकु ठीकु। ऐं साॻी नमूने सां कंजक्टिवाइटिस जा बि जेके वायरस आहिनि, को हिकिड़ो वायरस नथो थी सघे, पर उहे बि कुझु मल्टीपल वायरस थी सघनि था। ठीकु। सो कॉमन कोल्ड असांजो हिकिड़ो वॾो सीज़नल प्रॉब्लम आहे, ऐं उन खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे त अगरि तव्हां उन मंझि एहतियात जंहिं मंझि ही हैंड वॉशिंग जो एहतियात कॉमन आहे, सभिनी बीमारियुनि खे लॻे थो, सभिनी वायरसिस खे रोके थो, छाकाणि घणे खां घणियूं बीमारियूं तव्हांजूं हथनि जे ज़रिए वञनि थियूं। या असां वटि थी अचनि था दी हैंड्स आर दी गेटवे ऑफ द डिज़ीज़िस, यस। यानी इहो हिकिड़ो जीअं को किलो हुजे, उनजो वॾो दरवाज़ो हुजे, त हिते जेकॾहिं तव्हां हैंड वॉशिंग कंदा रहंदा। मूंखे यादि आहे त हिकिड़ी PhD आहे जंहिंजो आहे साबुण ऐं हैंड। सर लाइव कॉलर आहिनि, असां कॉल जी रिसीव कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी तव्हां छा हाल आहे? ख़ुशि आहियो दी? अल्हम्दुलिल्लाह आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। अव्हां खे आऊं भली कार चवां थी। अव्हां पंहिंजो तारुफ़ कराईंदा, नालो ॿुधाईंदा, किथां खां ॻाल्हायो पिया? जी अकबर वदो फ्रॉम शहदादपुर। जी शहदादपुर कीअं आहे? ठीकु आहे शहदादपुर। जी जी अल्हम्दुलिल्लाह। छा चवणु चाहींदा अव्हां? अभी इहो डॉक्टर खां इहो मशवरो वठिणो हो त जेको अॼुकल्ह अखियुनि जो इहो हले थो बस, असांजी फैमिली में बि तक़रीबन 8 न लाइ 10 भातियुनि खे थी वियो आहे, त इन जे बचाव जा कहिड़ा इम्कान आहिनि, यानी छा करणु खपे? ठीकु आहे, ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी। सुठो सवाल आहे, टॉपिक सां अखियुनि रिलेटेड जे सवाल आहे। सिलसिले में पुछो। हा, त छा असांखे करणु खपे, कीअं बचाव करे बिल्कुलु सघिजे हिकिड़ो थो? त जेको वेझो डॉक्टर आहे तव्हांजो। अव्हां जेकॾहिं को जी सवाल कयो त तव्हां करे जी जी सघो था। जी जी तव्हां जो जेकॾहिं इस्पताल ऐं डॉक्टर वेझो आहे जी जी त सर। उन खे त तव्हां ज़रूरु मशवरो वठो, छाकाणि त उहो उते क्वालिफाइड वेझो जी वेठो आहे, असांखां बि वधीक तव्हांखे ॾेई सघे थो। ऐं जेकॾहिं अखियुनि जी का तकलीफ़ आहे ऐं उन्हनि जी जीअं लालाण आहे, उन्हनि में सूरु आहे, उन्हनि में कुझु चुभणु महसूसु थो थिए, ऐं ख़ासि तौर ते पाणी अखियुनि में अचे पियो, त पोइ इहो जो कंजक्टिवाइटिस जी अॼुकल्ह आम वायरल डिज़ीज़ आहे, ऐं उहा ज़रूरु तव्हांखे किथां न किथां तव्हां या सफ़र ते विया हूंदव या किथे कंहिं कमकार सां विया हूंदव, त कंहिं इंसान खां ॿिए इंसान ताईं लॻे थी। त उन जे लाइ तव्हां वटि जेको आम बचाव जा तरीक़ा आहिनि, जंहिंमें जे साफ़ सुथरो रहणु, हैंड वॉशिंग बार बार करणु, ऐं थधे पाणी, जेको पाणी बि साफ़ हुजे। असां वटि हिकिड़ो इहो मसाइलो आहे त हर पाणी सां तव्हां अखियूं साफ़ न कयो, पर जेकॾहिं साफ़ पाणी हुजे त पोइ उहो थधो जेकॾहिं तव्हां 5-6 दफ़ा ॾींहं में जेकॾहिं कंदव, ऐं इहो सेल्फ लिमिटिंग डिज़ीज़ आहे, इन जी को नज़र ते घणी असरु कोन थो पवे, पर तकलीफ़ आहे। ऐं वेझो जेको डॉक्टर जे मशवरे सां जेकॾहिं को हू सादी दवा ॾिए थो, पर आउं सम्झां थो हैंड वॉशिंग ऐं कोल्ड वाटर ऐं हाइजीन, ऐं गॾोगॾु तव्हां थोरो आराम ऐं पंहिंजे खाद खुराक जो जेकॾहिं कोशिशि करे, जंहिं मंझि फ्रूट आहिनि, या असां वटि अॼुकल्ह ही सलाद या अहिड़ियूं शयूं आहिनि, त उन में इहे शयूं मौजूदु आहिनि, यानी कुदरती इलाज मौजूदु आहे। मूंखे यादि आहे त हिकिड़े वॾे किताब में लिखियलु हो जी मां सिर्फ़ु कंफर्म कयां, तव्हां कॉल ते मौजूदु आहियो? कॉल ड्रॉप थी चुकी आहे, सो यस प्लीज़। सो जेका कुदरत जिते इंसान ख़लकिया आहिनि, उन ज़मीन में कुदरत वरी इलाज वारियूं शयूं बि लिकाए छॾियूं आहिनि। ॿूटनि जी सूरत में तव्हां ताईं, खुराक जी सूरत में, वणकार जी सूरत में तव्हांखे कुदरत सप्लाई कंदी रहे थी। त अगरि उन माहौल सां तव्हां बिल्कुलु सही नमूने सां ऐं पंहिंजे खुराक, आराम ऐं इलाज ऐं डॉक्टर जेको क्वालिफाइड हुजे, ईअं न आहे जो क्वालिफाइड MBBS डॉक्टर घटि मां घटि हुजे, या अखियुनि जो जेकॾहिं माहिर डॉक्टर अॼुकल्ह हर इस्पताल में RHC में मौजूदु आहिनि, त उन सां फ़ोन ते बि तव्हां मशवरो करे सघो था। लाज़मी न आहे त तव्हां भाड़ा ख़र्च करे उते वञो।
सही सही ज़बरदस्त यानी डॉक्टर सां ॻाल्हाइणु बहितर रहंदो ऐं यकीनन डॉक्टर जॾहिं अव्हांखे ॾिसंदा चेक कंदा या अव्हां पंहिंजी कंडीशन शेयर कंदव त पोइ प्रॉपर तरीक़े सां अव्हांखे गाइड करे सघनि था बाक़ी बचाव जा जेके जेके ॿ टे तरीक़ा आहिनि उहे असां अव्हां सां शेयर करे चुका आहियूं वक़्तु साही जो थी चुको आहे व्यूअर्स ब्रेक जी तरफ़ वधूं पिया नंढड़ो ब्रेक आहे काॾे न वञिजो अव्हां ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवंदसि अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं प्रोग्राम जी तरतीब अव्हांखे ख़बर आहे त सूमर जे ॾींहं खां वठी जुमे जे ॾींहं ताईं प्रोग्राम असां लाइव नशर कंदा आहियूं ऐं टाइमिंग बि ईज़ी आहे टाइम सुठो हूंदो आहे 10 बजे खां वठी 12 बजे ताईं जो जेको टाइम हूंदो आहे ॾाढो रिलैक्सिंग टाइम हूंदो आहे ऐं मूंखे ईअं फील थींदो आहे त हिन वक़्तु घणे तादाद में असांखे यकीनन असां जूं भेनरूं ॾिसी रहियूं हूंदियूं ऐं नो डाउट त घर में जेके मर्द हज़रात मौजूदु हूंदा आहिनि उहे बि ॾिसी रहिया हूंदा त प्रोग्राम जी नोयत कुझु अहिड़ी तरह असां जॾहिं प्रोग्राम डिज़ाइन कंदा आहियूं त कोशिशि हूंदी आहे त ॻाल्हि ॿोल उहा करियूं जेका अव्हां जे लाइ बि काराइती हुजे ऐं यकीनन उहा ॻाल्हि असांजे लाइ पिणु काराइती हूंदी आहे सो पंहिंजी केयर तमामु घणी ज़रूरी हूंदी आहे हूअं सिंधीअ में चवणी बि आहे न त जीउ ख़ुशि त जहान ख़ुशि सो स्टार्टिंग में जॾहिं मूं प्रोग्राम शुरू कयो त मूं चयो तूं हबीब तूं तबीब तूं दर्द जी दवा जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा साहिब ॾे शफ़ा मियां मरीज़नि खे सो रब पाक शिफ़ा ॾियण वारो आहे ऐं रब ते ई तवकल कजे भरवसो अलाह पाक जी ज़ात ते कजे पर हा सिहत अलाह पाक जे तरफ़ खां ॾिनल हिकु अनमोल तोहफ़ो आहे उनजी हिफ़ाज़त असां पाण करे सघूं था जीअं मानीअ सां पाण पचाईंदा आहियूं रिस्क जो बंदोबस्तु थियल आहे अव्हांखे हर शइ मिले थी पर अव्हांखे महिनत पाण करणी पवंदी आहे जदोजहद पाण करणी पवंदी आहे ऐं पोइ आसानी सां हर शइ तव्हां वटि मुहैया हूंदी आहे त सिहत जो बि ईअं ई क़दुरु कजे ऐं पंहिंजी बि अव्हांजी हिकिड़ी जेका एग्ज़िस्टेंस आहे तव्हांजी हिकु वैल्यू आहे उनजो बि क़दुरु करियो ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह जेकॾहिं असां 2-3 दफ़ा ॾींहं में चई विझूं था त पोइ मुंहिंजे ख़्याल सां अलाह पाक जी ज़ात खे बि पाण राज़ी रखूं था इहो हिकिड़ो बिलीव आहे जेको मुंहिंजो आहे मां सम्झां थी तव्हांजो बि हूंदो ईअं हूंदो आहे सर इतफ़ाक़ करियो था अव्हां बिल्कुलु सिहत जे सिलसिले में त तव्हां मुंहिंजे ख़्याल में आम गुफ़्तगू कई आहे ऐं सिंधी में हिकिड़ो ॿियो बि पहाको आहे ऐं अंग्रेज़ी में पियो आहे हेल्थ इज़ वेल्थ अगरि तव्हां ख़ुशहाल थियण था चाहियो तव्हां इन गुरबत ऐं परेशानियुनि खां निकिरणु था चाहियो तरक़ी करणु था चाहियो तॾहिं बि जेका आहे सा हेल्थ आहे ऐं सिंधी में त चवंदा आहिनि त सिहत हज़ार नेमत आहे ऐं हज़ार नेमतनि खे जेकॾहिं तव्हां अंदाज़ो लॻायो त कहिड़ी अहिड़ी नेमत आहे जेका सिहत खां सवाइ तव्हां मिसाल तौरु तव्हांजो हिकिड़ो बहितरीनु ऑफिस आहे पर तव्हांजी तबियत ठीकु कोन्हे तव्हां बाग़बान आहियो तव्हां माली आहियो बाग़ में घुमो पिया पर तव्हांजी सिहत ठीकु जेकॾहिं न आहे त तव्हांखे उहो एतिरो ज़िंदगी खे तव्हां पुरलुत्फ़ कोन ठाहे सघंदो तव्हां शागिर्द आहियो इम्तिहान आहे तव्हांजी सिहत जा मसइला आहिनि त सिहत जिते किथे आहे ऐं इहा वाक़ई हज़ार नेमत आहे असांजी ॿाराड़ी में वरी थोरो इन्हनि ॻाल्हियुनि ते गुफ़्तगू घटि थी थिए हा अवेयरनेस घटि आहे ऐं तवज्जो घटि आहे जी न गुफ़्तगू बि घटि आहे तंहिंजे करे आउं सम्झां थो त असांखे जिते बि असांजो सर असां कॉल रिसीव करियूं माफ़ कजो त का ॻाल्हि इम्पोर्टेंट हुजे त पाण उनखे बि डिस्कस करे सघूं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम आरिफ जान मीरपुर मछली का भाउ कंहिंसां भली कार चवंदासीं ठीकु आहियो ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह कल तव्हांजी तबियत सही जी जी प्रोग्राम कोन ॾिठो हुई तव्हांजो लाइव ज़बरदस्त अदा छा चवणु चाहींदव चवण इहो चाहींदुसि न वायरस में आउं ख़ुदि मुब्तला हुउसि हाणे उन जो माना पहिरीं त अखि ते थी सोज खां पोइ जहिड़ो सॼो अखि बंदि थी ठीकु आहे जी उन खां पोइ हाणे माना मूंखे छॾे विया ड्रॉप्स वग़ैरह विझणा पर अखि सॼी ॻाढ़ी लाल थी रहे इन जी थोरी ॿहिराड़ीअ जे हवाले सां सलाह डॉक्टर साहिबु पुछणा ठीकु आहे डॉक्टर साहब तव्हां को सवाल करणु बिल्कुलु इहो कंजक्टिवाइटिस जो केस आहे ऐं जेको असां ॿुधायो आहे त संदसि हथ धोइण जेको आहे साईं तव्हां पंहिंजो ओके भाउ थैंक यू ऐं असां आंसर करियूं पिया डॉक्टर साहब आंसर कनि पिया जी जी जी
पहिरीं ॻाल्हि आहे त जेतिरो थी सघे साबुण सां पाणी सां हथ धोइण 6, 7, 8 दफ़ा ज़रूरु धोइनि ऐं राति जो सुम्हण वक़्तु बि ऐं जेके बि हिननि जे इर्द गिर्द इस्तेमाल जूं शयूं आहिनि उन्हनि खे बि जेतिरो थी सघे चेंज कनि ऐं पंहिंजूं जेके शयूं आहिनि उहे ॿारनि सां ॿियनि सां तव्हांखे त तकलीफ़ बि किथां खां त अची पहुती आहे न त तव्हां खां वरी इहा तकलीफ़ अॻिते न वधे। हीअ सेल्फ लिमिटिंग डिज़ीज़ आहे, तव्हां ड्रॉप बि विझो पिया पर उहे डॉक्टर जे मशवरे सां ज़रूरी आहिनि ऐं अखियुनि खे पाणी जा छंडा हणो ऐं ॾींहं जो थोरो तव्हां आराम खे वधीक ऐं जेको सिज जी रोशनी में थोरो घटि निकिरो ऐं जेकॾहिं ज़रूरत पवे त तव्हां इहो जेको चश्मो आहे जंहिंखे असां सन ग्लासिस चऊं था उहो इस्तेमालु कयो ऐं इनशाला तव्हांजी तकलीफ़ थोरे वक़्त खां पोइ इहा घटिजी वेंदी ऐं हिन जे वायरस जे लाइ घणियूं दवाऊं कोन्हे तंहिंजे करे तव्हां जेतिरो पंहिंजो पाण खे जंहिंमें फ्लूइड इंटेक या पाणी जो पीअणु ऐं वक़्तु सिर पंहिंजी जेका बि सादी ग़िज़ा आहे उनखे खाइणु आराम करणु इन सां इम्यूनिटी वधंदी ऐं वायरस जो ज़ोर टुटी वेंदो। बिल्कुलु। अच्छा, हीअ जॾहिं वायरल इन्फेक्शन जो ॿुधोसीं त मेट्रोपॉलिटन में तमामु घणो आहे, मेट्रोपॉलिटन सिटी यानी कराची जी ॻाल्हि करियां पई त कराची में तमामु घणो हुयो। उन खां पोइ हैदराबाद में जाम शुरू में यानी रस्ते तां ईंदे वेंदे काफ़ी सारा माण्हू आऊं ख़ुदि ॾिसां पई ऐं इवन असांजे पंहिंजे इदारे में जॾहिं एंटर थियसि त गॉगल्स वेयर थियल आहिनि जंहिंखे पाण कारो चश्मो चवंदा आहियूं, ग्लासिस सन ग्लासिस पाण चवंदा आहियूं। सो इहो बि सुठो हिकिड़ो सॉल्यूशन आहे त अव्हां जॾहिं ॿाहिरि निकिरो था त ग्लासिस अव्हां पाए ऐं पोइ निकिरो जीअं सिज जा किरणा डायरेक्ट अव्हां जी अखियुनि ताईं न पहुचनि ऐं तव्हांजी अखियुनि में का इचिंग का इरिटेशन न थिए, का तकलीफ़ न थिए। 3 ॾींहंनि जो मुदो मुंहिंजे ख़्याल सां ॿुधायो वञे पियो, मोस्ट प्रोबेबली 3 ॾींहं माण्हू सर्वाइव करे थो ऐं उन खां पोइ वरी तव्हां बिल्कुलु नॉर्मल थी वञो था, अखियूं नॉर्मल थी वञनि थियूं। त मुंहिंजे ख़्याल सां इहो को घणो वॾो मसइलो कोन आहे ऐं घणियूं दवाऊं इन जे लाइ कोन्हनि के बसि केयर आहे, आराम आहे ऐं तव्हांजी सही प्रॉपर डाइट आहे। अच्छा, उन खां अलावा असां ॿारनि जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं जीअं त मूं पहिरीं बि एड कयो त नंढड़नि ॿारनि जे लाइ ॾाढो मुश्किल हूंदो आहे इवन सर पेरेंट्स जे लाइ बि ॿारनि खे संभालणु, त उन हवाले सां कीअं तव्हां इन ॻाल्हि खे अॻियां वधाईंदव? ॾिसो, नंढड़ा ॿार जेके आहिनि उहे घणो करे या त घर में आहिनि या स्कूल में आहिनि या आसे पासे रांदि करणु था वञनि, इहे 3 जॻहियूं आहिनि। ऐं असां वटि अॼुकल्ह जेको शहरनि में ई मॉल ऐं वॾा वॾा शॉपिंग सेंटर्स उन्हनि मंझि बि असां ॾिठो आहे त फैमिली जी तमामु घणी रश जेका थिए थी ऐं उते वॉशिंग हैंड वॉशिंग जूं फैसिलिटीज़ तमामु घटि आहिनि। त जॾहिं बि तव्हां कंहिं शॉप ते वञो ऐं वापसि अचो त वञणु वक़्तु बि हथु धोयो पर वापसि अची तव्हां ज़रूरु जेके आहिनि उहे हथु धोयो ऐं जंहिंखे असां हैंड वॉशिंग चऊं था। उन खां सवाइ सैनिटेशन हिकिड़ो अखर आहे त जेके बि मक्खियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते मक्खियुनि जी आदत आहे हिकिड़ी जॻह तां वेही वरी तव्हांजे अखियुनि ते नक ते मुंहं ते अची वेंदियूं ऐं असांजे शहरनि जी एतिरी सफ़ाई जी क्वालिटी कान्हे एतिरी, तंहिंजे करे अगरि फ्लाई तव्हांखे ॾिसण में किथे अचे थी जेके दोस्त ॿुधनि पिया त उहो बि हिकिड़ो काज़ आहे। ख़ासि तौर ते नंढड़नि ॿारनि खे या ज़रूरु ॾिसिजे त अगरि उते स्कूल में घर में किथे मक्खियूं आहिनि त उहे बि कंजक्टिवाइटिस ऐं ॿियूं बीमारियूं बि करे सघनि थियूं जंहिंमें जीअं टाइफाइड आहे ऐं ॿियूं शयूं आहिनि ऐं उहे हमेशह इहे जरासीम फैलाइण जो हिकिड़ो वेक्टर साबित थियनि थियूं। गॾोगॾु जेके ॿार आहिनि उन्हनि जे हथनि जे धोइण जो ऐं कपिड़नि जी सफ़ाई जो मुंहिंजे त ख़्याल आहे रोज़ु उन्हनि खे चेंज करणु खपे, रादर सुबुह शाम चेंज करणु खपे। पर जिते हू सुम्हनि था कनि था ऐं जेको उन्हनि जो बेडिंग जेको सिस्टम आहे उन जी बि असांखे वधि मां वधि सफ़ाई ऐं जंहिं मंझि वरी खिड़कियूं दरियूं खोले ऐं उन में रोशनी जे अचण साण ताज़ी हवा जे अचण साण ख़ुदि इहे जरासीम हिकिड़ो त ॿाहिरि निकिरी था वञनि ऐं ॿियो हुननि जी जेका रोशनी हिकिड़ो ईअं सम्झो त ऑक्सीडेशन प्रोसेस आहे या हुनखे जरासीम खे ख़तमु करण वारो हिकिड़ो उन में कुदरती इहे जेके अल्ट्रा वायलेट रेज़ रखिया आहिनि दे आर प्योरीफाइंग एंड जर्म किलिंग। त इहे असांखे ज़रूरु शयूं करणु खपनि
ऐं गॾोगॾु जेके असां वटि अॼुकल्ह वॾा वॾा थेला आहिनि उन्हनि में अलाए केतिरा किताब ॿार खणियो था वञनि, त महिरबानी करे जंहिं ॿार जे अखियुनि खे का तकलीफ़ हुजे त उहो हिकु ॿ ॾींहं स्कूल वञण खां थोरो अवॉइड करे ऐं असां स्कूल जी मैनेजमेंट खे बि गुज़ारिश कंदासीं त थोरो अखियुनि जे सिलसिले में कंहिं डॉक्टर खे सॾे उते हिकिड़ी स्क्रीनिंग कराए, उते हिकिड़ो लेक्चर कराए ऐं के ज़रूरी हिदायतूं या के अहिड़ियूं दवाऊं तव्हां ॾाढी अहमियत जोगी ॻाल्हि कई आहे, इलाही अहम ॻाल्हि आहे इहा, छाकाणि त अवेयरनेस हर मामले में तमामु घणी ज़रूरी हूंदी आहे। ऐं मां हमेशह इन ॻाल्हि खे मैंशन कंदी आहियां त ही प्रोग्राम एज़ एन अवेयरनेस सेशन तौरु हूंदो आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त सुबुह जे टाइम में हर कंहिंजी पंहिंजी किरत हूंदी आहे ऐं सम टाइम्स ईअं थींदो हूंदो त प्रोग्राम अवां खां मिस थींदो हूंदो, पर उनजो बि सॉल्यूशन आहे त प्रोग्राम रिपीट बि थींदो आहे 1 बजे खां पोइ। उन खां अलावा प्रोग्राम अपलोड बि कयो वेंदो आहे, महरान एंटरटेनमेंट चैनल मौजूदु आहे यूट्यूब ते, इन सेगमेंट्स प्रोग्राम अपलोड थींदो आहे। चवण जो मक़सदु इहो त अवेयरनेस इन हिसाब सां ज़रूरी आहे त जेके ॿार स्कूल वञनि पिया त उन्हनि जे लाइ बहितर आहे त हिकिड़ो सेशन रखियो वञे, कुझु डॉक्टर्स खे इनवाइट कयो वञे। मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़ो डॉक्टर बि इनफ आहे। पार्ट ऑफ करिकुलम में प्रोग्राम हुजे जॾहिं सीज़न चेंज थिए त जिते विंटर सीज़न जूं बीमारियूं आहिनि जंहिंमें कंजक्टिवाइटिस आहे, कोल्ड या जेके कोराइज़ा चऊं था, या गले जो जेको ख़राबु थियण असां वटि अखर आहे, इन्फ्लुएंज़ा असां वटि आहे। इन खां सवाइ इहे मूं ॿुधायो त जेके इंसेक्ट वारियूं फ्लाई रिलेटेड डिज़ीज़िस आहिनि या पाणी सां जेके डिज़ीज़िस थी सघनि थियूं, सफ़ाई सां जेके थी सघनि थियूं, इन्हनि सभिनी ते, पर हींअर छाकाणि अक्यूट मसाइलो आहे अखियुनि जो, त इन सिलसिले में हिकिड़ा नंढड़ा पॉम्फलेट डॉक्टर साहिबु पाड़े जे कंहिं डॉक्टर खे सॾे सघिजे थो, ऐं कुझु उस्ताद बि इन सिलसिले में अॼुकल्ह नेट तां हिन तां सर्च करे का अहिड़ी असाइनमेंट ॿारनि खे ॾेई सघनि था जंहिंसां न रुॻो उन्हनि जो इल्मु वधंदो पर हुन जी सिहत बि बहितर थींदी। ऐं असां डॉक्टरनि खां अस्पतालनि खां जेतिरो बचंदासीं ओतिरो असां को ज़िंदगी जा ॿिया कम करे सघूं। बिल्कुलु सही पिया चओ अव्हां। ऐं उन खां अलावा जॾहिं असां HDGs गोल्स ॾिसंदा आहियूं त SDGs गोल्स जॾहिं असां ॾिसूं था त क्वालिटी ऑफ एजुकेशन हिकिड़ो गोल आहे, त मां सम्झां थी त क्वालिटी ऑफ एजुकेशन जी जॾहिं ॻाल्हि कई वञे थी त हेल्दी एक्टिविटीज़ तमामु घणी ज़रूरी आहिनि। ॾाढी सुठी इहा बि पॉइंट आहे। उनमें जो गोल 3 जेको आहे उहो आहे गुड हेल्थ फॉर ऑल। तंहिंजे करे इहा गुड हेल्थ जो मतिलबु आहे त सभई माण्हू सिहतमंद हुजनि ऐं इतफ़ाक़ सां को बीमार थिए त उनजो एतिरो तकिड़ो ऐं एॾो सुठो इलाजु कजे जो उहा बीमारी उन इलाइक़े में वरी हमेशह जे लाइ वापसि ई न अचे। बिल्कुलु तव्हां सही चओ पिया। अच्छा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दौर में बि बीमारियूं थींदियूं हुयूं त मूं पढ़ियो आहे कुझु किताबनि में त तव्हां अवॉइड कयो ट्रैवल करण खां। ऐं जॾहिं इहा ॻाल्हि कोविड में बि साबित थी त ट्रैवल खे रोकियो वियो ऐं जॾहिं ट्रैवल घणो थिए थो त यकीनन उहे बीमारियूं रैपिडली असांजूं जेके आहिनि से मुंतक़िल थियनि थियूं हिकु माण्हूअ खां ॿिए माण्हूअ ताईं। अच्छा, ॿी ॻाल्हि अव्हां जीअं त ॻाल्हि कई त बीमारियूं घटि हुजनि ऐं इस्पतालुनि यानी हॉस्पिटल्स में वञणु असांजो घटि हुजे त मुंहिंजे ख़्याल सां असां हेल्दी लाइफ गुज़ारे सघूं था। इहो अव्हां बि चयो। पहिरीं जे वक़्त में एतिरियूं बीमारियूं मां सम्झां थी कोन हुयूं, हिकिड़ो हेल्दी लाइफ स्टाइल हुयो, त उन जो छा रीज़न आहे बनस्बत हिन टाइम में जेकॾहिं ॾिसिजे त बीमारियूं तमामु घणियूं वधनि पियूं। हालांकि सिहत जा मर्कज़ बि घणा ई आहिनि, हाणे उहे प्रॉपर कमु कनि पिया या नथा कनि इहो हिकिड़ो अलॻि बहस आहे, पर इहो भला छो? इहो तव्हांजी स्टडी में इहा ॻाल्हि कीअं आहे, कीअं शेयर कंदव? बिल्कुलु इन ते ऐं तव्हांखे इनखे असां हेल्थ डिलीवरी सिस्टम चवंदा आहियूं या सिहत जो निज़ाम चवंदा आहियूं, उहो कीअं बहितर कजे इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो सब्जेक्ट आहे। मिसाल जे तौरु जेकॾहिं तव्हां शहरनि में घणियूं इस्पतालूं खोलींदव, वॾियूं इस्पतालूं खोलींदव ऐं वॾा जेके डायग्नोस्टिक सेंटर कंदो, पर जेकॾहिं तव्हां ॿाराड़ी में उहे शयूं न खणी वेंदो त उहे माण्हू लाज़मी शहरनि न ईंदा ऐं वरी वापसि वेंदा त जेतिरो फ़ाइदो थींदो उन खां वधीक उन्हनि जो ख़र्च थी वेंदो हलियो।
ऐं उन्हनि इस्पतालनि में उन्हनि औज़ारनि जे बजाए जेकॾहिं गॾोगॾु उन बीमारियुनि जे बचाव जा तरीक़ा बि उते जो उते माण्हुनि खे ॿुधाया वञनि ऐं उन्हनि खे सम्झायो वञे, जंहिंखे असां इंडेक्स केस चवंदा आहियूं। जेकॾहिं हिकिड़ो को केस अची वियो हलियो त उन सम्झो त इलाइक़े में उहा बीमारी मौजूदु आहे, तॾहिं हिते पहुतो आहे जो, त उन मरीज़ जी जिते जिते उन जा लिंक आहिनि वापसि वेंदो, उते जे डॉक्टरनि खे, उते जे सिहत जे अमले खे, जेके असां प्रॉपर रेफरल ऐं ट्रीटमेंट सिस्टम चऊं था, उहो हुअणु खपे। यानी ईअं न आहे जो मरीज़ पर्ची खणी हलियो वियो त असांखे ख़बर न पवणु खपे। त उहे असांखे हिकिड़ा सिस्टम ठाहिणा पवंदा ताकी मरीज़ जो आख़िर ताईं बीमारी जो पीछो करे उनखे असां ख़तमु कयूं ऐं उहा हिकिड़ी क़ौमी ज़िम्मेवारी सम्झी असां कयूं। ईअं न आहे जो असां हिकिड़ो वक़्ती तरह नाटको ॾिठो ऐं स्टेथोस्कोप लॻायो, इन खां पोइ असां हुनखे विसारे वियूं। इन ॻाल्हि ते ध्यानु ॾियणो पवंदो। हाणे थोरो मौसमी बीमारियुनि जो ज़िक्र बि करे इन ॿिए फेज़ ते बि हलूं था। लाइव कॉलर आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। तव्हांखे आउं भली कार चवां थी। पंहिंजो नालो ॿुधाईंदव, किथां खां ॻाल्हायो पिया? मां मोहम्मद ॻाल्हायां थो, शहर घारे खां, ज़िलो ठतो, तालुको मीरपुर साकरो। भाउ खे भली कार चवंदसि आऊं। अवां छा था चवणु चाहियो? इहो अखियुनि वारो जेको मसइलो हले पियो, हाणे तक़रीबन असांजी फैमिली जा 5 माण्हू आहियूं। मुंहिंजी घरवारी, 2 ॿार, 2 हाणे इम्तिहान शुरू थिया आहिनि। अॼु त ॿार जेका आहिनि उहो बि वठिजी विया आहिनि, इम्तिहान ते वञी न सघिया आहिनि स्कूल ते। ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी। प्रोग्राम में मुंहिंजी घरवारी, हुनजी बि अखियूं तमामु सुजी हुयूं, मुंहिंजी बि सुजी तमामु ॻाढ़ियूं थियूं। 4 ॾींहं आम जॉब ते कोन विया, नौकिरीअ खां जेको जो छुटी करे घर वेठो आहियां। एॾियूं ॻाढ़ियूं लाल वरी के डॉक्टरनि खे ॾेखारियूं था त आज़ी तो तमामु हिकिड़ा थोरा लिखी ॾींदा, 2 क़िस्म जा सुॼियूं अखियुनि में ॼर मिर्च पाए अञा ज़्यादा ॻाढ़ियूं थियो वञनि। सुबुह मां उथूं था अखियूं खुलनि। जी अवांजी महिरबानी। प्रोग्राम में अवां शामिल थियो ऐं इन सवाल जो जवाबु असां बिल्कुलु ॾींदासीं, पर वक़्तु ख़बरुनि जो थी वियो आहे। सो व्यूअर्स, अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान।